अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम किया तो तव्हां पंहिंजे YouTube चैनल लोकल बॉयज़ ते हिकिड़ी ॻाल्हि अरे मूंखे ॻाल्हि पूरी करणी यार। छा त दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे हिन YouTube चैनल ते नवां आया हो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। हाणे ऐं असांजो अॼु टॉपिक आहे मतलब मौलाना साहब खां सवाल जवाब कंदासीं। हलो मौलाना साहब खां सवाल जवाब था कयूं। जो पहिरियों सवाल आहे मौलाना असदुल्ला साहब उर्फ मशकुरो मुलो यानी कि फनी मौलवी। उनका पहिरियों सवाल मुंहिंजो न तो चलेला ॿुधा तूं ई पुछ साईं। असांजो पहिरियों सवाल इहो आहे त साईं असांखे तफ़सीली सां ॿुधाए त इहो जेका गेम हले थी अॼुकल्ह इहो नालो छा आहे, असांखे ॿुधाईंदा महिरबानी। तो हलो था मौलाना साहब ॾांहुं। हाणे वरी छोरनि मोबाइल ते हिकिड़ी रांदि ॻाल्हाए कई पपजी मांखे तुंहिंजो ॿियो सवाल तुंहिंजो आहे? हा। हल भला ॾिसो। ॿियो सवाल मौलाना साहब खां इहो असांजो त इन गेम ते छोकिरा राति जो छा था कनि? हलो था मौलाना साहब ॾांहुं। सुता पिया आहिनि सवर में कंबल मथो त विझड़ो इंडिया जे बॉर्डर न वींदो बचिया। दोस्तों अॼु टियों सवाल आहे असांजो मौलाना साहब खां। टियों सवाल मुंहिंजो आहे। तुंहिंजो जवाब? हा, ॿियो तो पुछो। हल सही आहे। हाणे टियों सवाल इहो आहे मौलाना साहब खां त जेके छड़ा छोकिरा आहिनि उहे शादी लाइ माइटनि खे छा चवंदा आहिनि? अचो त हलूं था मौलाना साहब ॾांहुं। बाबा मुझे पढ़ाने दो पढ़ना है न तो मां दवा तो खावा चोरन के पंहिंजो त वणनि न थियूं पंहिंजो काॾे क्यों भला वज़ाहत क़ौम था। दोस्तों अॼु चौथो सवाल आहे असांजे मौलाना साहब खां त घोटनि जे बारे में छा चवणु चाहींदो? अचो त हलूं मौलाना साहब खां सवाल पुछूं। वरी पुछंदा घोट जी कार आई आहे? घोट जे कार के वरी कुआर का वधीक था सिंगारनि। छो एॾी सिंगारी अथव कार सां तो परण जे छा? अहिड़ो जटनि मां अची फाथा। प्यारा दोस्तों, उम्मीद कईंदा तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। अगर वीडियो पसंद आई आहे वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट ज़रूर कंदा और या सब्सक्राइब ज़रूर कंदा। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफिज़।